अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो वफ़ा एहसान रुदराणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल वफ़ा एहसान व्लॉग्स ऐं फेसबुक पेज। महिरबानी दोस्तों, अॼु जे हिन व्लॉग में मां वञा थो मस्जिद ऐं यार तबियत बि सही न आहे, मिड़ी नंढिड़ो इलाक़ आहे, बाक़ी ख़ासि बार जो घुमण घुमण जो न आहे मूड, छो जो तबियत में मज़ो कोन्हे। वञूं था मस्जिद निमाज़ पढ़णु, उते ई तव्हां कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदा वेंदासीं रस्ते में। वरी मस्जिद में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मोबाइल मज़ो कोन थींदो, वरी निमाज़ छो जो वधीक त मस्जिद में मज़ो कोन ईंदो, पोइ निमाज़ पढ़े पोइ वरी तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं था वीडियो खे शुरू। दोस्तों, असां मस्जिद पहुची विया आहियूं फाइनली। दोस्तों, हींअर असां मस्जिद में दाख़िल थी चुका आहियूं। माशाअल्लाह, अल्लाह जो घर आहे, केॾो प्यारो आहे, माशाअल्लाह सुभान अल्लाह। हाणे असां वज़ू करे वरी निमाज़ पढ़ंदासीं। तव्हां ॾिसो, माशाअल्लाह ज़बरदस्त अल्लाह जो घर आहे, बहितरीन नमूने सां ठाहियल, माशाअल्लाह माशाअल्लाह। फाइनली दोस्तों, असां मस्जिद में निमाज़ पढ़ी, मां हाणे मस्जिद जे दरवाज़े ते आहियां ऐं हाणे वञी रहियो आहियां पंहिंजे घर। मूंखे ॾाढो सुकून मिलियो अल्लाह जे घर में। पर दोस्तों, तव्हांखे वीडियो में वधीक मज़ो ॾेखारियूं आहे, तव्हांखे ॿियूं शयूं ॾेखारियूं आहे, पर छा आहे जो मुंहिंजी तबियत में अॼु मज़ो कोन्हे, सो इन ॻाल्हि जी मां तव्हांखां माफ़ी थो वठां। पर जेको मुंहिंजो हाल हुयो, पोइ बि मां चयो दोस्तनि सां शेयर करे छॾियां मिड़ेई, कुझु तव्हांखे मंज़र ॾेखारियमि, वधीक ॿी त का बि मूं वटि ॻाल्हि न आहे। सो दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे वीडियो मुंहिंजो पसंदि आयो, हीउ व्लॉग पसंदि आयो, त वधि खां वधि हिन वीडियो खे शेयर कयो, कमेंट्स ॾियो। सो कयूं था, मोकिलाणी वरी मिलूं था हिकु नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।